ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजे उहो बाबा खे ॿुधाए छॾियो। निराकार परमात्मा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए छॾियो। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांति स्वरूप आहियां, प्रेम स्वरूप आहियां, आनंद स्वरूप आहियां। मां आत्मा शक्तिशाली आहियां, मुंहिंजो शरीर हिकदमि निरोगी आहे। मां आत्मा विजयी आत्मा आहियां। ओम शांति। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा असांखे चवनि था कि जीवन में असांखे सदा ई पंहिंजे संकल्प सभिनि जे लाइ सुठा रखणा आहिनि। पंहिंजी दृष्टि सभिनि जे लाइ सुठी रखणी आहे। दृष्टि अर्थात जीअं चेक कंदा वञो, जीअं तव्हां कंहिंखे बि ॾिसंदा आहियो, कंहिंजे बारे में बि तव्हां वीचार कंदा आहियो, तव्हांजी सोच। अॼु असांखे छा ख़ुदि खे चेक कजो कि मुंहिंजी सोच सभिनि जे लाइ सुठी आहे। चाहे कोई मूंखे गारियूं ॾींदो हुजे, चाहे कोई मुंहिंजी इंसल्ट कंदो हुजे, चाहे मूंखे कोई बुरो भलो चईंदो हुजे, चाहे मूंसां कोई बुरो बि कंदो हुजे, चाहे कोई बि ख़राबु इंसान, चाहे तव्हां सां के बुरो न कयो आहे, लेकिन उहो इंसान जी सोच पोइ कर्म ख़राबु आहे। जीअं न्यूज़ में ॾिसंदा आहियूं न, हिन माण्हू ईअं कई, हिन माण्हू ईअं कई, त ख़ुदि खे असांखे न जांचणो, केर बि हुजे, त मां सभिनि जे लाइ सुठो सोचती आहियां, मुंहिंजी सोच सभिनि जे लाइ सुठो आहे। चाहे कोई बि हुजे, चाहे हिन दुनिया में आतंकवादी छो न हुजे, आतंकवादी जहिड़ा माण्हू, कंस जहिड़ा माण्हू, रावण जहिड़ा माण्हू बि, उन्हनि जे लाइ बि असांखे पंहिंजी सोच सुठी रखणी आहे, है न। छो जे असां भॻवान जा ॿार तॾहिं कहलाईंदासीं, है न। असां भॻवान जा ॿार कॾहिं कहलाईंदासीं, जॾहिं असां केर बि, चाहे न्यूज़ में तव्हां ॾिसो था, चाहे कोई तव्हांखे ॿुधाए थो कि फलानी हीअं कई, हीअं कई, हीअं कई, है न। पाण सां कोई बुरो करे, उन जे लाइ बि सुठो सोचो, ॿियनि सां कोई बुरो करे, उन जे लाइ बि सुठो सोचो। हिन देश जे लाइ कोई बुरो करे, हिन दुनिया जे लाइ माण्हू कोई बुरो करे, उन्हनि जे लाइ बि असां सुठी सोच छा रखणी आहे कि इहे बि सुठा थी वञनि, है न। इहे बि तॾहिं असांजो मन शांति थींदो। अगरि तव्हांखे पंहिंजे मन खे शांति करे रखिणो आहे न, त हर हिक जे लाइ हिकु ई वीचार रखो, सभु सुठा थी वेंदा, है न। केरु बीमार हूंदो आहे त चईंदा आहिनि न, ठीकु थी वेंदो, है न। ईअं थोरी चईंदा आहियूं कि ठीकु ई न थींदो, बसि हाणे त कोई उहो ई न आहे। न, माण्हू त बि उमेदु रखंदा आहिनि ठीकु थी वेंदो, है न। ख़ासि कर घर वारा त कॾहिं न सोचता, जंहिंजो कोई नज़दीकी संबंधी वारो, भले डॉक्टर खे सम्झ में अचे भई इहे केस हाणे ख़तमु थी वियो, भले ॿियनि खे बि लॻे, लेकिन घर में जेका नज़दीकी हूंदा आहिनि न, जंहिंजो मोह हूंदो आहे, जो अंत ताईं उन आत्मा सां पंहिंजो कनेक्शन न तोड़े सघंदो आहे,
उहो त सोचंदो न ठीकु थी वेंदो, उहो त अंत ताईं सोचंदो, है न। त ईअं ई असांखे बि अंत ताईं सोचणो आहे कि सभु ठीकु थी वेंदा, सभु सुठा आहिनि, सभु सुठा थी वेंदा। सुठा हुया ई से असां सभु सुठा हुयासीं, असां सभु सुखी हुयासीं, असां सभु शांति हुयासीं, असां सभी शक्तिशाली हुयासीं। लेकिन असांजी उहा शांती सुख शक्तियूं काॾे वियूं? असां जॾहिं विकार बुराइयुनि जे वश थी कमु कंदा आहियूं न, त उहो धीरे धीरे सुठी शक्तियूं ख़तमु थींदी वेंदियूं आहिनि। अॼु ॾिसो, माण्हू शादी खां पहिरियों सुठो आहे, चवंदा आहिनि शादी खां पहिरियों ॾाढी सुठी हुई, छोरो बि सुठो हुयो, छोरी बि सुठी हुई, शादी खां पोइ अलाए छा थी वञे। त सभिनि खां वॾो शत्रु आहे असांजो काम विकार, है न। माण्हू त चईंदा भई ॿार जे लाइ माण्हू, लेकिन इहे विकार सभिनि खां वॾो दुश्मन आहे असांजो। हुन खां पोइ आहे क्रोध, पोइ लोभ, पोइ मोह। वैसे चइण में सभिनि खां पहिरियों देह अहंकार ईंदो आहे। जॾहिं देह जो अहंकार ईंदो आहे न, भई मां ख़ूबसूरत आहियां, मां पढ़ियल लिखियल आहियां, मां वॾे घर जी आहियां, मुंहिंजा माउ पीउ ॾाढा अमीर आहिनि, मुंहिंजो पति ॾाढो अमीर आहे, पैसे वारो आहे, पढ़ियल लिखियल आहे, मुंहिंजा ॿार, कंहिंजो बि जॾहिं अहंकार ईंदो आहे न, पोइ धीरे धीरे सभु विकारनि जी उत्पत्ति थींदी आहे। माण्हू खे जॾहिं पंहिंजी ख़ूबसूरती जो अहंकार ईंदो आहे, पोइ काम विकार जी उत्पत्ति थी वेंदी आहे। पोइ धीरे धीरे सभु विकार, जीअं जीअं आत्मा में इहे विकारनि जी उत्पत्ति थींदी आहे न, उहा शांती, प्रेम, आनंद, सुख, शक्तियूं, सहन शक्ति, समाइण जी शक्ति, इहे ख़तमु थींदी वेंदी आहे, है न। तव्हां इहे विकार घटि रखो, मतिलबु ख़तमु करो, त तव्हां में ऑटोमेटिकली भॻवान जा गुण, भॻवान जी शक्तियूं तव्हां में ईंदी वेंदियूं। भॻवानु असांजे अंदरि न आहे, लेकिन आत्मा में भॻवान जा गुण शक्तियूं हुयूं, जो कि हाणे ख़तमु थींदियूं थी वञनि। छो कि माण्हू हाणे काम विकार खे ज़्यादा महत्व थो ॾिए, क्रोध खे ज़्यादा महत्व थो ॾिए, लोभ खे ज़्यादा महत्व थो ॾिए, अहंकार खे ज़्यादा महत्व थो ॾिए, मोह खे ज़्यादा महत्व थो ॾिए, है न। तव्हां ही ॾिसो दुनिया में, है न, कोई चाहींदो भई, पहिरियों ॾिसो कीअं हूंदा आहे, भई पति पत्नी, हा भई ॿार जे लाइ विकार में वेंदा हुया, बाक़ी पवित्र ई रहंदा हुया न। अॼुकल्ह त गंद लॻो पियो आहे। अॼुकल्ह त अहिड़ा कपिड़ा, अहिड़ा मूवियूं, अगरि कोई मूवी न ॾिसणु चाहे त बि हुनखे ज़बरदस्ती ॾेखारींदा आहिनि, हुनखे फटल कपिड़ा पाराईंदा आहिनि। न, अॼुकल्ह जो फैशन आहे, है न। कोई अगरि छोरी साधारण हले, सूट बूट पाए करे हले, त माउ पीउ खे ख़ुदि खे ई पसंदि न ईंदो। ॾाढा घटि माउ पीउ आहिनि जो पंहिंजे ॿारनि खे अहिड़नि कपिड़नि में पसंदि कंदा आहिनि, न त हुन संबंधी चईंदा छा गवारनि वांगुरु सूट ई पायो था। लेकिन इहे मर्यादायूं आहिनि। हाणे ॾिसो, लक्ष्मी नारायण जा कपिड़ा ॾिसो, देवी देवताउनि जा अंग सॼो ढकल हूंदो आहे न। राधे कृष्ण जो ॾिसो, ये त कृष्ण के नंढेपन में ही ॾेखारींदा आहिनि, पर हुनखे पूरा ई कपिड़ा पातल हूंदा अथसि। राधे कृष्ण खे ॾिसो, लक्ष्मी नारायण जे मंदर में वञी करे ॾिसो, त हुननि खे पूरा कपिड़ा पातल हूंदा आहिनि। इहे त माण्हू हुननि खे बि पाण जहिड़ा कपिड़ा, पाण जहिड़ी चीजूं पाराइनि था, लेकिन असली में जॾहिं सतयुग में हुया न, तॾहिं पूरा कपिड़ा पातल हूंदा आहिनि हुननि खे। त बाबा चवनि था, ॾिसो, जीअं जीअं आत्मा में न विकारनि जी, जीअं नंढो ॿारु ॾिसो केॾो सुठो लॻंदो आहे, पोइ धीरे धीरे वॾो थींदो आहे त माउ पीउ हुनखे ओड़ा कपिड़ा पाराईंदा अथसि, टीवियूं ॾेखारींदा, मूवियूं ॾेखारींदा। माउ पीउ चईंदा असां थोरी, त पर ॾिसो, तव्हां मूवियूं ॾिसणु वेंदव, तव्हां टीवी ॾिसंदव सॼो ॾींहुं, त ॿार छा करनि, है न। तव्हां सभु अलॻि रहो था। वैसे त हुया भई ॿार साथ में सभु रहंदा हुया, त ॿार सां खेॾंदा हुया। हाणे सभु घरनि में अकेला था रहनि, माउ पीउ फ़ोन टीवी में बिज़ी, त ॿार बि होॾे ई बिज़ी। पोइ टीवी में त सभु प्रकार जी चीजूं ॾिसंदो, पोइ धीरे धीरे हुन ॿार में न विकारनि जी उत्पत्ति थींदी आहे।
फिल्मी गाननि ते डांस कराईंदव, स्कूलनि में बि फिल्मी गाननि ते डांस कराईंदा, त धीरे धीरे आत्मा में ये विकारनि जी उत्पत्ति थींदी आहे। भले उन्हनि खे पतो न आहे, लेकिन वो फीलिंग त ईंदी आहे न, वो आत्मा में वो फीलिंग त ईंदी आहे। तॾहिं त ॿार बि पोइ धीरे धीरे ॿारनि में बि जेका सुठा गुण हुया उहो ख़तमु थींदा वेंदा आहिनि। पोइ चईंदा आहिनि ॿारु पहिरियों सुठो हुयो, हाणे त किनो थी वियो आहे। किनो कीअं कयो? तव्हां ई कयो, है न। तव्हां चओ त स्कूल वञण बि ज़रूरी आहे, पर दुनिया में गंद आहे, स्कूलनि में बि ॾाढो गंद आहे। टीवियुनि में ॾिसो था, है न, टीवियुनि में ॾिसो त स्कूलनि में बि ॾाढो गंद आहे। ऐं ॿाहिरि जी दुनिया में गंद त आहे, घर में बि माण्हू टीवी सीरियल ॾिसंदा आहिनि त उन में बि गंद त आहे ई सही। चाहे कोई बि आहे, अॼु टीवी सीरियल में बि माण्हू हिक ॿिए सां जलन था कंदा आहिनि, हिक ॿिए खे किराइण जे लाइ। पोइ माउ पीउ चईंदा न ॿार खे अहिड़ी शिक्षा ॾियणी आहे, छो जी दुनिया ईअं हले थी, त मतिलबु हू चाहींदा आहिनि कि असांजो ॿार बि हीअं सिखे। मतिलबु उहो त चाहींदा आहिनि कि इहे ॾिसे भई दुनिया में माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि, पर हुन जे अंदरि बि त उहा फीलिंग ईंदी न। अञा ॿार एॾो समझदार थोरी आहे। बराबरि टीवियूं माण्हू ॾेखारींदा आहिनि कि दुनिया में हीअं थींदो आहे, साहेड़ियूं बि हीअं कंदियूं आहिनि, दोस्त बि हीअं कंदा आहिनि, त ॿारनि खे ॾेखारणु माण्हू ज़रूरी सम्झंदा आहिनि। पर हिकु बार हुनजे दिमाग़ में अची वियो त कॾहिं कॾहिं उहो ख़ुदि बि करे सघंदो आहे। त हिन करे न हिन दुनिया में असांखे ॾाढो सावधान थी करे हलणो आहे। अगरि तव्हां चाहींदव कि न हिन दुनिया जे हिसाब सां असां अॻियां हलूं, त तव्हां में जेका परमात्मा जा गुण ऐं शक्तियूं आहिनि न, उहे धीरे धीरे ख़तमु थियणियूं ई आहिनि। छो जी कोई बि इंसान सुठे स्वभाव संस्कार वारो हिन दुनिया में सहज अॻियां न वधी सघंदो आहे। छो जी हर जॻह भ्रष्टाचार आहे, हर जॻह कूड़ पाप आहे ई सही। अॼु माण्हू ॾिसो किथे माण्हुनि जो नौकिरी धंधो लॻे, हुते माण्हुनि खे रिश्वत ॾियणी ई पवंदी आहे, रिश्वत वठणी बि पवंदी आहे। सम्झो तव्हांजो ॿारु ईमानदार आहे, उहो अॻियां हली वियो, त हुन जिते नौकिरी करे थो उते सभु रिश्वत वठनि था, उहो हिकु न वठे त उहो उते रही सघंदो? न रही सघंदो न। या त हुनखे बि पंहिंजो सचाई खे छॾिणो ई पवंदो। त बाबा चवनि था चलो तव्हांखे वठिणो बि पए थो, भॻवानु चए थो वठिणो बि पए थो, त बि उहो तव्हां भॻवान जे दान में विझी छॾियो, भॻवान जे कार्य में लॻाए छॾियो, त तव्हांजो पाप न पईंदो, है न। लेकिन एतिरो माण्हू लोभ अची वेंदो आहे न, लोभ अची वेंदो आहे। एतिरा पैसा कोई रिश्वत में हुनखे मिलनि ऐं उहो सभु कुझु भॻवान जे अर्थ दान ॾे, त लोभ त अची वेंदो। ॾाढे घटि माण्हुनि जो न ईंदो, लेकिन किथे किथे अची वेंदो आहे। त असां में जो असां आत्माऊं जो सुठा हुयासीं, शांती प्रेम आनंद ज्ञान पवित्रता संपन्न हुयासीं, उहा असांजा ॾींहं काॾे विया? कंहिं बि खसिया न आहिनि। इहे असांजा ई शौक़ु, भई मां पैसो कमायां, मुंहिंजा ॿार वॾी पोज़ीशन ते कमु करनि, हीअं करनि, त धीरे धीरे तव्हां हिन कलयुगी दुनिया में अॻियां वधण जी चाह तव्हांजी जीअं जीअं थींदी आहे न, उहा तव्हांखे भॻवान जा गुण भॻवान जी शक्तियूं तव्हां में कमु थींदी ई वेंदियूं आहिनि, है न। केरु थो चए तव्हांखे एॾो सुंदर थी करे शादियूं करो, एॾी महांगियूं महांगियूं शादियूं करो? कोई चए थो छा? न, तव्हांखे ई शौक़ु आहे। पोइ हिकु बार उन सपना ॾिसी वठंदव, पोइ तव्हांखे बि हिननि सभिनि चीज़ुनि में घुसणो ई पवंदो, दिखावे में। पोइ ओड़ा कपिड़ा पायो, ओड़ो श्रृंगार करो, पोइ किथे हिन जो सुठो आहे हिन जो न आहे, हीअं साधारण रीति करो, कोई कंहिंखे ॾिसे ई न। अॼु कोई शरीर छॾे थो, कंहिंखे ॾिसे थो कहिड़ा कपिड़ा पाया आहियो, ॾिसंदो? असां साधारण रीति करूं, कंहिंखे पतो ई न लॻे कि शादी बि आहे। न त माण्हू ॾिसो तयारु थियण लाइ महांगा महांगा कपिड़ा वठंदा आहिनि, हुनजे लाइ पैसा बि खपनि, वरी हुनजे लाइ कूड़ पाप करे पैसो बि कमायो, मतिलबु पाप ई पाप।
पोइ अहिड़ा कपिड़ा बि पायो, देह अभिमान अची वियो, पोइ हुते कंहिंजी दृष्टि वृत्ति ख़राब थी वई, पोइ उहो गंद। त इहे उत्पत्ति असांजी इच्छायूं, जॾहिं जॾहिं असां कलयुगी दुनिया में तव्हां अॻियां वधण जी इच्छा रखंदव त तव्हांखे रावण अर्थात विकार बुराइनि जो सहारो वठिणो ई पवंदो आहे। ऐं जिते तव्हां विकार बुराइनि जो सहारो वरितो हुते भॻवान जो सहारो ख़तमु थी वेंदो आहे, है न। जिते तव्हां हिन काम क्रोध लोभ मोह अहंकार ईर्ष्या द्वेष नफ़रत घृणा जो सहारो वरितो उते भॻवान जा जेका गुण आहिनि, शांती प्रेम आनंद, भॻवान जी जेकी शक्तियूं आहिनि उहे ख़तमु ई थींदी वेंदियूं आहिनि। त हिन करे बाबा असांखे चवनि था कि सदा जीवन में अगरि तव्हां सुठा रहणु चाहींदा आहियो, अगरि तव्हां सुखी रहणु चाहींदा आहियो, अगरि तव्हां शांति रहणु चाहींदा आहियो त सदा ई सोचो सभई सुठा आहिनि, मां बि सुठी आहियां, इहे बि सुठा आहिनि, कोई कहिड़े बि स्वभाव संस्कार वारो हुजे, कोई छा बि कंदो हुजे। छो जी कलयुगी दुनिया आहे न, माण्हुनि जो दोष न आहे। अगरि अॼु जी दुनिया में माण्हू ग़लति कमु करे थो न, हुनजो दोष न आहे, छो जी आई उहो कीचड़ जहिड़ी दुनिया में। हाणे कीचड़ जहिड़ी दुनिया में माण्हू वेंदो त उहो कीचड़ ई खणी ईंदो, पोइ तव्हांखे बि कीचड़ ई ॾींदो न। पर असांखे भॻवान छा था सेखारिनि कि तव्हां वठो न। हाणे तव्हांखे कोई कचिरो ॾिए त तव्हां वठंदव, त उअं ई असां छा था चऊं, हुन मूंखे दुख ॾिनई, हुन मूंखे गारियूं ॾिनई, है न, त हुन ॾिनई त तव्हां वरितो ई छो। वठणु मतिलबु मन में न रखो, है न। वठणु न मतिलबु तव्हां अगरि वठणु, हुन तव्हांजी इंसल्ट कई, हुन तव्हांखे गारियूं ॾिनई त तव्हां मन में छो रखियो। तव्हां मन में सिर्फ़ु हिकु ई ॻाल्हि सोचो, जॾहिं बि तव्हांखे कोई गारियूं ॾिए न, तव्हांजी इंसल्ट करे, तव्हां मन में बसि इहे ई सोचो इहो बि सुठो थी वेंदो, इहो बि सुठो थी वेंदो, इहो बि सुठो थी वेंदो। वाहिगुरु वाहिगुरु चइण खां त इहे चओ, वाहिगुरु खे यादि करो, पोइ मन में छा चओ, इहो बि सुठो थी वेंदो, इहो बि सुठो थी वेंदो, इहो बि सुठो थी वेंदो, है न। राधे राधे कृष्णा कृष्णा वाहिगुरु वाहिगुरु करण सां कुझु न थींदो। छो जी तव्हां वाहिगुरु वाहिगुरु बि करो, तव्हांजे कन में ॻाल्हि वई, हुन तव्हांखे गारियूं ॾिनई, तव्हांजे मन में त आयो हुन मूंखे इहे गारियूं ॾिनई, त मन खे असांखे कुझु ॿी ॻाल्हि ॾियणी आहे, हुनजे लाइ ज्ञान ज़रूरी हूंदो आहे न। वाहिगुरु चइण सां असां हुन समय त असां वाहिगुरु वाहिगुरु करे छॾियो, लेकिन कन में त ॻाल्हि वई, मन में त रखी छॾी न। ॿिए खे तव्हां फ़ोन करे ॿुधाईंदव न, या मन में सोचंदव न, त उहो सिमरन अलॻि ॻाल्हि थींदी आहे। उहोई असांखे ईअं मन में सिमरन न करिणो आहे, वाहिगुरु यादि हुजे मन में कि हा वो गुरू बाबा मूंसां गॾु आहे, ऐं हुन गुरू बाबा मूंखे छा शिक्षा ॾिनी अथई कि इहो बि सुठो थी वेंदो। बसि मन में असांखे कॾहिं बि मन में वीचार अचे न, उहो बि सुठो थी वेंदो। इहे परिवर्तन करिणो आहे। माण्हू छा करनि न, सॼो ॾींहुं कोई न मुंहं में जाप जपता रहंदा आहिनि, कननि में त ॻाल्हियूं वञनि थियूं, मन त उहो ई थो सोचे, सिर्फ़ु तव्हां मुख सां उहो शब्द चओ था, लेकिन मन में त ॻाल्हि हली वई न, मन में त उहा ॻाल्हि ई हले थी, त तव्हां मुख सां भले ई केतिरा बि जाप जपो, वेस्ट अथव, कोई फ़ाइदो न आहे, है न। तॾहिं त माण्हू चवंदा आहिनि हेॾा पाठ करण खां पोइ बि तव्हां अहिड़ियूं ॻाल्हियूं था करो। छो जी तव्हां मुख सां वाहिगुरु वाहिगुरु या जाप जपंदा आहियो त तव्हांखे माण्हू ॾाढो सुठो सोचंदो आहे, लेकिन असांजी सोच त ओड़ी आहे न, छो जी असां सोच में त सुठी ॻाल्हि खई न, मन में त उहे ई ॻाल्हियूं थी हलनि, इन मूंखे गारियूं ॾिनई इहे ख़राबु आहे, इन मुंहिंजी इंसल्ट कई इहे ख़राबु आहे, है न। मन में इहो अचिणो खपे कि इहो बि वाहिगुरु जो ॿारु आहे, इहो बि सुठो थी वेंदो। भले उमिरि में तव्हां खां वॾो आहे, भले तव्हांजी ससु आहे, सहुरो आहे, पति आहे, कोई बि आहे, उमिरि में वॾो आहे, हुन तव्हांखे गारियूं ॾिनई, मतिलबु उहा सम्झ सां नंढो आहे, भले तव्हांजी ससु ई छो न हुजे, लेकिन तव्हां अगरि इहे सम्झ रखंदव कि कोई ॻाल्हि कोन्हे, उहा बि सुठी थी वेंदी, त तव्हां वॾा थी वेंदव, सोच सां तव्हां वॾा थी वेंदव।
उमिरि सां भले ई उहा ससु आहे, लेकिन अगरि तव्हां सोचियो कोई ॻाल्हि कोन्हे, उहा बि सुठी थी वेंदी। उहा आत्मा सस जो पार्ट थी वॼाए। तव्हां बि आत्मा आहियो, उहो बि आत्मा आहे न। आत्मा त नंढी वॾी न थींदी आहे, आत्मा सम्झ सां नंढी वॾी थींदी आहे। अगरि तव्हांजी सम्झ सुठी आहे, तव्हां सोचो था उन जो बि भलो थिए, त मतिलबु तव्हां पंहिंजी ससु खां बि तव्हां सम्झ में सुठा आहियो, वॾा आहियो। श्री भॻवानु असांखे सेखारींदो आहे कि ॻाल्हाए ॾिसे सोचे त आत्मा ई थी न। असां त ॾिसंदा आहियूं असांजी ससु हीअं थी करे, लेकिन भॻवानु ॾिसंदो आहे हीअ आत्मा हीअं थी करे। अगरि भॻवान जे साम्हूं तव्हांजी ससु अची वई त भॻवानु ॾिसंदो हीअ आत्मा हिन आत्मा खे हीअं थी चए, त भॻवानु त हुन ते रहम ई कंदो, हिन जो बि भलो थिए, है न। भॻवानु इहे थोरी ॾिसंदो हीअ ससु आहे, हीअ वॾी आहे, हीअ नुंहुं आहे, हीअ नंढी आहे। भॻवानु त ॾिसंदो आहे हीअ आत्मा आहे, हीअ आत्मा हिनखे हिन आत्मा खे हीअं चए थी, त भॻवानु चईंदो हिन जो बि भलो थिए, हीअ बि सुधरी वञे, हिन जो बि कल्याण थिए। त उहो ई सोच असांखे बि रखणी आहे, त असां भॻवान जे नज़दीक थी वेंदासीं, असां भॻवान जे नज़दीक ॿार थी वेंदासीं, भॻवान जा गुण असां में अची वेंदा न। हिन रीति वॾो नंढो थींदो न। कॾहिं कॾहिं नंढो ॿार बि सम्झ जी ॻाल्हि चईंदो आहे त माण्हू चईंदा न हीअ त वॾो आहे, सभिनि जो सेठ आहे, छो जी हुनजी सम्झ हुननि खां वॾी आहे। शरीर सां भले ई उहो ॿार आहे, लेकिन हुनजी सम्झ उन खां वॾी आहे। ऐं ॾिसो कई बार नंढा ॿार न पहिरियों सम्झ ॾाढी सुठी हूंदी आहे, लेकिन धीरे धीरे जीअं जीअं दुनियादारी में फंसदा आहिनि, टीवियूं इहे सभु अगरि फालतू चीजूं ॾिसंदा आहिनि त उन्हनि जी सम्झ ख़राबु थींदी वेंदी आहे। त माण्हू सम्झ सां ई वॾो नंढो थींदो आहे। शरीर, संबंध, डिग्रियूं, पैसे सां कोई वॾो नंढो न थींदो आहे। भॻवानु ईअं न ॾिसंदो हीअ करोड़पति आहे, हीअ ग़रीब आहे। भॻवानु ॾिसंदो हिन में सम्झ केतिरी आहे, है न। अॼु अगरि असां काम, क्रोध, लोभ, अहंकार जे वश थी करे कर्म नथा करूं, ऐं भले ई असां पैसे में न आहियूं, ग़रीब आहियूं, लेकिन उहो करोड़पति पैसे में ॾाढो वॾो आहे, लेकिन विकारनि जे वश थी करे कर्म करे थो, त भॻवान जी नज़र में पैसे वारो केरु आहे? उहो जंहिं वटि जो ग़रीब आहे न, उहो पैसे वारो आहे। छो जो उहो शांति, प्रेम, आनंद, सुख सां रहे थो। उहो जीवन में कूड़ पाप जो सहारो वठी करे नथो रहे। तॾहिं त हिन समय असांखे परमात्मा सेखारींदा आहिनि तव्हां साधारण जीवन जेतिरो सुठो, जेतिरो थी सघे न साधारण जीवन जियो। अगरि तव्हां लोभवश कमाईंदा त अॼु त तव्हां कमाए करे ऐश करे छॾंदव, लेकिन कल्ह जे लाइ तव्हां वटि जमा न थींदो। कल्ह मतिलबु कि जॾहिं असां शरीर छॾे छॾंदासीं, भले तव्हां हिन उमिरि में आराम सां खाईंदव पीअंदव, लेकिन असां कूड़ पाप सां कमायो आहे, असां ॿियनि खे परेशान कयो आहे, त भले ई तव्हां हिन जीवन में आराम सां खाओ पीओ, लेकिन तव्हांजे पुण्य जो खातो त जमा ई न आहे। तव्हां ॿियनि सां सुठो न कयो आहे, त तव्हां जॾहिं शरीर छॾंदव त कुझु बि न खणी वेंदव। पैसो बि हिते रहिजी वियो, पुण्य जो खातो बि न खणी वियो। त बाबा असांखे इहे सेखारींदा आहिनि कि हिन समय साधारण जीवन जियो। छो कि ॾिसो जो साधारण हूंदो आहे न, उहो आराम सां सुम्हंदो आहे, आराम सां जीवन जींदो आहे। ऐं जेको पैसे वारो हूंदो आहे न, हुनखे निंड बि आराम जी न आहे, निंड में बि टेंशन। ऐं जेके पैसे कमाइण जी इच्छा हूंदी, उहो बि टेंशन में सुम्हंदो। ऐं जेको सोचंदो जो आहे हुन में मां ॾाढो सुखी आहियां, उहो आराम सां सुम्हंदो, आराम सां खाईंदो, आराम सां भॻवान खे यादि बि कंदो, त हुनजी कमाई बि थींदी। छो कि कलयुगी दुनिया में ज़्यादा कमाइण मतिलबु मथो भारी, ख़ुशियूं ख़तमु, आंतरिक ख़ुशियूं, ॿाहिरी ख़ुशियूं मिली सघंदियूं आहिनि, आंतरिक ख़ुशियूं घटि थींदियूं वेंदियूं आहिनि।
अच्छा मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे टे स्मृतियुनि जो तिलक द्वारा श्रेष्ठ स्थिति ठाहिण वारा अचल अॾोर ठहो। बाबा चवनि था हमेशह टे ॻाल्हि यादि रखो, टे ॻाल्हियूं। हिकु त मां आत्मा आहियां, अगरि तव्हां आत्मा सम्झंदव तॾहिं ई सभिनि जे लाइ सुठो सोचे सघंदव। छो जी शरीर ॾिसण सां स्त्री पुरुष धर्म वॾो नंढो इहे सभु ध्यान में अची वेंदा, लेकिन असां सभु आत्मा ई आहियूं। हिकु सदा यादि रखो कि मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ परमात्मा आहे ऐं मां हिन सृष्टि ते खेल थी खेॾां। हिन सृष्टि ते हाणे न ड्रामो थो हले, 5000 साल जो बि एंड जो सीन थो हले। सत्युग खां इहो ड्रामो शुरू थियो हुयो, हाणे एंड अची वियो आहे, हाणे वरी चक्कर वरी शुरू थींदो सत्युग खां। त टे ॻाल्हियूं सदा यादि रखो, मां आत्मा परमात्मा जी संतान ऐं हिन सृष्टि ते मां छा थी करां, खेल थी खेॾां। त खेल खेॾण में त मज़ो ईंदो आहे न। खेल खेॾण में सदा हिकु ई सीन थोरी हूंदो आहे, अलॻि अलॻि सीन में मज़ो ईंदो आहे न। अगरि हिकु ई सीन हुजे त मूवी ॾिसण में माण्हुनि खे मज़ो न अचे, कलयुगी माण्हुनि खे त मज़ो न ईंदो। चईंदा ई छा शांती सां रहनि था, थोरो लड़ाई झगड़ो खेल पाल इहे सभु बि हुजिणो खपे। कलयुगी माण्हू त इहे ई सोचदा न। त बाबा असांखे चवनि था कि हिन सृष्टि ते इहे कलयुग जो खेल थो हले, त कलयुग जे खेल में त कुझु बि थी सघंदो आहे न। त इन करे सदा सोचो मां आत्मा परमात्मा जी संतान आहियां, हिन सृष्टि ते खेल थो हले, त मां हमेशह भॻवान सां गॾु रहंदमि त हमेशह हर प्रकार जे खेल में मुंहिंजी विजयी थींदी। स्लोगन आहे दृष्टि खे अलौकिक ठाहियो। कॾहिं बि कंहिंजे शरीर खे न ॾिसो, हर आत्मा खे ॾिसो भई हीअ आत्मा आहे, हीअ आत्मा हिन शरीर सां इहो पार्ट थी वॼाए। जीअं कोई एक्टर टीवी सीरियल में पार्ट वॼाईंदो आहे न, उहो ई एक्टर मूवी में ॿियो पार्ट थो वॼाए, सीरियल में कोई पार्ट थो वॼाए, त उहो ई हिकु आत्मा अलॻि अलॻि पार्ट थी वॼाए। त सदा दृष्टि में रखो कि असां सभु आत्मायूं आहियूं। मन खे सदा शांति रखो। मन खे शांति कीअं रखी सघंदासीं, सभी सुठा आहिनि, सभी सुठा थी वेंदा बसि। ऐं पंहिंजी बुद्धि खे रहमदिल ठाहियो। बुद्धि में कॾहिं बि बदिले जी भावना न हुजणी खपे, है न। हिन मूंखे हीअं चई त मां बि हिन जो बुरो करां, बुद्धि में इहा प्लानिंग न हलणी खपे। चल कोई ॻाल्हि कोन्हे, वीचारे जो भलो थिए। रहम करो, क्षमा करो, दया करो। बुद्धि में सदा इहा ॻाल्हि हुजणी खपे, रहम क्षमा दया। मन सदा शांत, दृष्टि सदा आत्मा भाव जी। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो। ओम शांति।